फेडरल जनरल इंस्पेक्टर ऑफ रेलवे चौधरी आमिर निसार, उडेरोलाल पलिजाणी, वहाब शाह ऐं ॿियनि रेलवे स्टेशननि जो दौरो करे रेलवे जे अमलदारनि ऐं मक़ामी रेलवे मुलाज़मनि सां गॾु रेलवे ट्रैक जो तफ़सीली दौरो करे मुआयनो कयो। मुआयने दौरान रेलवे ट्रैक जी ख़स्ता हाली ते नाराज़गी जो इज़हार कयो ऐं ज़िम्मेवार अमले खे छॾ पटींदे वाज़ेह हिदायतूं जारी कयूं त मुसाफ़िरनि जी हिफ़ाज़त ऐं रेलवे ऑपरेशंस खे बहितर बणाइण लाइ फौरी तौर मरम्मती कम मुकमल कया वञनि। हिन चयो त रेलवे ट्रैक क़ौमी असासो आहे, इन जी संभाल में कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी ऐं हिदायत कई त कमज़ोर पटड़ियुनि, स्लीपर्स ऐं ॿियनि हिस्सनि जी सर्वे करे मरम्मत जो कमु जल्द मुकमल कयो वञे त जीअं मुस्तक़बिल में कंहिं बि हादसे खां बची सघिजे। चौधरी आमिर निसार रेलवे मुलाज़मनि खे ख़बरदार कंदे चयो त ज़िम्मेवारी सां पंहिंजा फ़र्ज़ निभाइनि, छो त आवाम जी ज़िंदगी हिन निज़ाम सां जुड़ियल आहे। इन दौरान हिन रेलवे ट्रैक ऐं हुन सां लाॻापियल फ़नी मसइलनि जो तफ़सीलो जाइज़ो वरितो ऐं फौरी रिपोर्ट पिणु तलब कई। इन मौक़े ते मोहम्मद यूसुफ, एडिशनल जनरल मैनेजर मैकेनिकल हेड क्वार्टर फरीद अहमद शेख, चीफ इंजीनियर ओपन लाइन महमूद रहमान लाखो, डिवीज़नल सुपरिटेंडेंट कराची ऐं ॿिया बि साणुसि गॾु हुया।